वाई साहब पिरालो ख़बर सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं पिराले खां। पिरालो भरिसां ॻोठ हाजी अलाहदाद बुर्दीअ में 2 ॾींहं अॻु ओचितो बिजली जे करंट मां बाहि लॻण सबबि 5 घर अलाह ताला रखियल सामान सड़ी रख थी वियो आहे। उन हवाले सां पिरालो टाऊ कमेटी जो चेयरमैन सैयद जुमन शाह, सैयद जावेद शाह जिलानी जे हिदायतुनि ते पहुची करे ॾुख में शरीक थियो ऐं उते इहो ई हवालो ॾिनो वियो त इंशा अल्लाह तव्हांजे हिन ॾुख जो अज़ालो थींदो ऐं अन क़रीब जेको टाउन कमेटी पिराले जी तरफ़ां खटो कपिड़ो सौदो सूद ऐं ॿियो को सामान जीअं थियो तीअं तव्हां वटि पहुचाईंदा। उन मौक़े ते पिरालो टाउन कमेटी चेयरमैन सैयद जुमन शाह, वाइस चेयरमैन लाला हयात बुर्दी ऐं शामिल हुया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो अॻे ई असांजे पाकिस्तान में ख़ासि तौर सिंध ॾाढो ॾुखियो आहे। अॻु में ई असां पहिरें ॾींहं खां हिननि सां राब्ते में आहियूं ऐं असांजे वाइस चेयरमैन साहिबु, असांजे काउंसलर ॻोठ जा चङा, त असां राब्ते में बि हुयासीं। हिननि जी ज़रूरतूं जेके कुझु तकड़ियूं आहिनि उहे असां इंशाअल्लाह टाउन जी तरफ़ खां बि पूरियूं कंदासीं। वरी जिते वस वारा असांजा आहिनि उन्हनि खां बि असां पूरियूं कराईंदासीं। ऐं असां सां पंहिंजो तक जो जेको MNA आहे साईं जावेद अली शाह जिलानी, उन बि राब्तो कयो आहे। इंशाअल्लाह उन जे तरफ़ खां बि मदद थींदी, असांजे तरफ़ खां बि थींदी। DC साहिब खे बि असां अपील कयूं था, ॿियनि बि वस वारनि खे त हिननि जी जेतिरी मदद थी सघे उहा कयो, छो जो ही ग़रीब आहिनि, मिसकिन आहिनि। हिननि जी ईद बि मथां आहे, ईद जा कपिड़ा कोन्हनि या हिननि जा टेंट कोन्हनि, हिननि जूं खटूं सड़ी वियूं, हिननि जो सॼो सामान हलो वलो सड़ी वियो आहे। असां इंशाअल्लाह जेको बि इंसानियत नाते जेकी मदद आहे, अलाह साईं मदद कंदो आहे, असांजो हीलो वसीलो आहे उहा हिननि सां ज़रूरु कंदासीं। असां हिननि सां ॾुख जे हिन घड़ीअ में शामिलु आहियूं ऐं अलाह साईं खां दुआ आहे त अलाह साईं असां सभिनी खे अहिड़ियुनि कुदरती आफ़तुनि खां पंहिंजी पनाह ॾिए।